नाज़रीन, शहीद नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो पंहिंजे बयान में फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां मलीर जी अदालत में पेश कयल 164 वारो बयान जेको आहे उनजी कॉपी हथ करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां मलीर जी अदालत में पेश कयल बयान जी कॉपी हथ करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां कराचीअ जे मलीर जी अदालत में पेश कयल बयान जी कॉपी हथ करे वरिती आहे, जेका अव्हांखे टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ॾेखारींदासीं। ही ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां कराची मलीर जी अदालत में पेश कयल बयान जी कॉपी हथ करे वरिती आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां मलीर जी अदालत में पेश कयल बयान जी कॉपी हथ करे वरिती आहे। कुझु देरि पहिरियां अफ़ज़ल जोखियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल बि कई हुई। इन केस में जेके वकील आहिनि मज़हर जुणेजो ऐं मोहम्मद ख़ान शेख, उन्हनि बि टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई हुई। अफ़ज़ल जोखियो पंहिंजे बयान ते क़ाइमु हो ऐं उन तरदीद कई हुई त उन अदालत में 164 जे बयान में ॼाम अब्दुल करीम खे फेवर न ॾिनी आहे। वकील जेको आहे मज़हर जुणेजो, उन पारां बि इहा दावा कई वई त अफ़ज़ल जोखियो पारां जेको 164 तहत बयानु ॾिनो वियो आहे उन में हुन ॼाम अब्दुल करीम खे का बि फेवर न ॾिनी आहे। पर टाइम न्यूज़ पारां अफ़ज़ल जोखियो जेको मलीर जी अदालत में 164 जो बयानु ॾिनो आहे उनजी कॉपी हथ करे वरिती आहे। टाइम न्यूज़ शहीद नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। ऐं नाज़रीन, ही उहा बयान जी कॉपी आहे जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ पंहिंजे बयान में फिरी वियो आहे। टाइम न्यूज़ अफ़ज़ल जोखियो तरफ़ां मलीर जी अदालत में पेश कयल बयान जी कॉपी जेका आहे हथ करे वरिती आहे, जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। कुझु देरि पहिरियां अफ़ज़ल जोखियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल बि कई हुई। हुनजो चवणो त हुन कंहिं बि क़िस्म जी फेवर जेका आहे उहा ॼाम अब्दुल करीम खे न ॾिनी आहे। पर अफ़ज़ल जोखियो पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। कराचीअ जे मलीर जी अदालत में ॾिनल पंहिंजे 164 जे बयान जी कॉपी जेका आहे उहा टाइम न्यूज़ हथ करे वरिती आहे, जेका स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। शहीद नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो पंहिंजे इब्तिदाई बयान तां फिरी वियो आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। टाइम न्यूज़ कराची जो रिपोर्टर अयाज़ बिरोही असां सां टेलीफोन लाइन ते आहे। अयाज़, ही इंतिहाई अहम ख़बर आहे। नाज़िम जोखियो जो भाउ अफ़ज़ल जोखियो पंहिंजे इब्तिदाई जेको हुन बयानु ॾिनो शुरू में उन तां फिरी वियो आहे। 164 जो बयानु जेको आहे उनजो साम्हूं आयो आहे, उनजी कॉपी जेका आहे असां नाज़रीन खे बि ॾेखारी पिया। अपडेट छा आहे इन मां वटि? इन बयान में छा चयो आहे अफ़ज़ल जोखियो? जी बिल्कुल मेहताब, अॼु जेको आहे सो मलीर जी अदालत में शहीद नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी। उन दौरान जेको आहे शहीद नाज़िम जोखियो जो जेको भाउ आहे अफ़ज़ल जोखियो, उहो इन केस में फरियादी बि आहे। उहो जेको आहे पंहिंजे जेको शुरूआती हुनजो बयानु हुयो जंहिंमें उन जाम अब्दुल करीम, जाम अवैस गोराम समेत 16 ॼणनि खे जाम शहीद नाज़िम जोखियो जो क़ातिल करार ॾिनो। अॼु जेको आहे उहो उन पंहिंजे बयान तां फिरी वियो आहे ऐं उन जाम अब्दुल करीम खे इन केस मां जेको आहे आजो करार ॾेई छॾियो आहे। इन 164 जो जेको बयानु आहे अॼु अदालत में जेको आहे हुन पे ॾिनो ऐं उनजी कापी जेका आहे उहा टाइम न्यूज़ हथ करे वरिती आहे, जंहिंमें अफ़ज़ल जोखियो ॼाणायो आहे त जेको आहे हाजी मोहम्मद इसाक़ जोखियो, वॾेरो हाजी मोहम्मद ख़ान, अब्दुल रज़ाक सालार, नियाज़ सालार ऐं जेको जाम अवैस गोराम आहे उहे जेके आहिनि इन क़त्ल में मुलविस आहिनि। इन खां अलावा जेको आहे जाम अब्दुल करीम जेको आहे इन केस में मुलविस न आहे, उनखे इन केस मां कढियो वञे ऐं इन मामले में जाम अब्दुल करीम जेको आहे हुनजो कुझु बि ज़ाहिर न थियो आहे ऐं हुन असांखे जेको आहे सो घुरायो जॾहिं इहो मामिलो थियो, जॾहिं मुंहिंजो भाउ क़त्ल थी वियो हुयो। उनखां पोइ उन जाम अब्दुल करीम साख ॾिनी हुई ऐं हुन चयो त मुंहिंजो इन केस सां को बि तालुक़ु न आहे, मुंहिंजो जेको आहे जाम जेको शहीद नाज़िम जोखियो आहे उनजे क़त्ल में को बि हथु न आहे। उन साख खां पोइ जेको आहे असां इन ॻाल्हि खे इतराफ़ कयूं था जाम अब्दुल करीम हिन केस में जेको आहे सो नामुलविस न आहे। इन करे जाम अब्दुल करीम जो इन केस मां नालो कढियो वञे ऐं जाम अब्दुल करीम खे इन केस में वधीक जेको आहे सो मुलविस करार न ॾिनो वञे। इन हवाले सां उन इहो बयानु ॾिनो आहे त जेके ॿिया जवाबदार आहिनि जाम अब्दुल करीम खां अलावा उहे जेके आहिनि मुंहिंजे भाउ जा क़ातिल